अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तव्हांजो पंहिंजो ज़ुल्फ़कार पौड़ी। अॼु अव्हांखे हिकिड़ी अपील करणी आहे। अपील इहा आहे त असांजी सिंधी मीडिया जो हिकु तमामु वॾो नालो, जेको तमामु सुठो हिदायतकार, अदाकार ऐं सुठो सेट डिज़ाइनर, जिहा सिंध में जिते स्टेज ड्रामनि जी चहल पहल हले पई, उते स्टेज जे ड्रामे जे लाइ हिकिड़ो अहम जुज़ हूंदो आहे सेट डिज़ाइनिंग। त उन स्टोरी जो, उन कहाणी जो सेट कीअं हुजणु घुरिजे, उहो सेट डिज़ाइन करण में असांजो हीउ पहिरीं प्यारो दोस्त गुलाब शाहानी ॾाढो माहिर, जंहिं पंहिंजी सॼी ज़िंदगी हिन फ़न जी फील्ड खे ॾिना ऐं मुख़्तलिफ़ डिज़ाइनूं जेके आहिनि सेटनि जूं उहे ठाहियईं स्टेज ते। उहे शाही महल खां वठी करे ग़रीबाणे घर ताईं ऐं इस्पताल खां वठी करे थाणे ताईं जेके बि डिज़ाइन्स हूंदियूं हुयूं सेट ते, उहे कंदो हुयो गुलाब शाहानी। अॼु गुलाब शाहानी बीमार आहे, चाक न आहे, हुनजी दिमाग़ जी रग बंदि थी वई आहे, हू चाणका इस्पताल में दाख़िल आहे। मुंहिंजी कल्चर मिनिस्टर, वज़ीर सकाफ़त, DG कल्चर ऐं ॿिया जेके बि सरहंदी वारा आहिनि, आर्ट्स काउंसिल लाड़काणो, छाकाणि त आर्ट्स काउंसिल लाड़काणो जो उहिदेदार ऐं मेंबर बि आहे, इन हवाले सां ऐं जेके बि असांजा सरहंदी वारा आहिनि उन्हनि खे मुंहिंजी अपील आहे त असांजे हिन अमुल माण्हू खे, जेको हिन महिल बीमारी जे बिस्तरे ते आहे, उनजी ज़िंदगी बचाइण जे लाइ हुनजी मदद कई वञे जेतिरी बि थी सघे। हिन ॾुखे वक़्त में गुलाब शाहानी सां असांजो कुलो कुलहिम हुजणु घुरिजे। ऐं अलाह साईं खां दुआ आहे त गुलाब शाहानी खे अलाह साईं वॾी हयाती ॾिए ऐं हू हिन बीमारी मां आजो थी करे वरी हिन सॼी चहल पहल वारी हिन जेकी असांजी शोबिज़ जी ज़िंदगी आहे, जेकी ख़ासि तौर ते स्टेज जे हवाले सां हू इलाही सुठो कमु पियो करे, त स्टेज जे हवाले सां वरी असां जेके हुन जूं फ़नी ख़िदमतूं आहिनि उहे असां हासिलु करे सघूं। सो गुलाब शाहानी जे लाइ मुंहिंजी अपील आहे सभिनी दोस्तनि खे, सभिनी वस वारनि खे, सभिनी पुॼंदी ऐं सरहंदी वारनि खे त असांजे हिन सुठे आर्टिस्ट, डायरेक्टर, सेट डिज़ाइनर गुलाब शाहानी जी मदद कयो जेतिरी थी सघे, त अॼु हीअं ॾुखे वक़्त में ऐं हिन किनी बीमारी मां आजपो हासिलु करे सघे। महिरबानी।